बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हींअर पाण जंहिं मौज़ूअ ते ॻाल्हायूं था उहा आहे किरदारु। हीउ जेको समाज आहे, जेको असीं हिन पोज़ीशन में ॾिसूं पिया, इहे किरदार हुआ जिन किरदारु माण्हुनि अदा करे हिन जॻह ते पहुचाया विया। हुननि जूं ख़िदमतूं आहिनि, उन्हनि इनकलाब आंदा आहिनि। पोइ हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहे जेके इन राह में पंहिंजी ज़िंदगियूं ॾेई विया, वरी उन्हनि जे पोयनि उन्हनि जो समर वरितो। पर इहो हिकिड़ो सिलसिलो आहे किरदार जो, जेके किरदारु समाज खे ओसर में इर्तिक़ा में मदद करे थो। तो शाह साहिबु पंहिंजे सुठनि किरदारनि जी ॻाल्हि थो करे, उन वटि बि हिकिड़ी किरदारनि जी तारीफ़ आहे, वसफ़ आहे। हिते कुझु बैत इन मौज़ूअ जे निस्बत सां पढ़ूं था। हिकिड़े किरदार जी ॻाल्हि थो करे त मयनि मथे समरा खुहनि सॾ करीन, मयनि मथे समरा खुहनि सॾ करीन, साथ निभायो नीन इहे परसंदी सजने। चई ही माण्हू जेके आहिनि हिननि जे उठनि ते सामान रखियलु आहे, ऐं जेके बि मांदा थकल माण्हू बेपहुच माण्हू उन्हनि खे सॾ करे पाण सां गॾु वठी विया आहिनि। साथ निभायो नीन इहे परसंदी सजने, हिननि सजणनि जी आदत आहे उहे ईअं ई कंदा आहिनि ऐं साथ निभाईंदा आहिनि। हीअ सजण उहे ई जे मूं कोॾ निहारिया, ईंदम जा पेही त सभु लाहींदा ॾुखड़ा। शाह साहिबु हिकिड़े इंतज़ार जी थोरी ॻाल्हि पियो करे, हिकिड़ा अहिड़ा किरदार बि आहिनि जिन जो इंतज़ार बि हूंदो आहे। असां बि हींअर जंहिं सूरत में वेठा आहियूं, कंहिं किरदार जे इंतज़ार में वेठा आहियूं, छो जो हीअ जेके मौजूदु आहे जेके किरदार आहिनि उन्हनि त ॿूटो कोन ॿारियो। चाहियूं था त ॻोल्हा साईं असां सां का महिरबानी करे कोई अहिड़ो को माण्हू अची वञे, बेलोस माण्हू अचे, ईमानदार माण्हू अचे। तो छो त हीअ सजण उहे ई जे मूं कोॾ निहारिया, हीअ उहे ई सजण आहिनि जेके मूं शौक़ु मां उनजो जज़्बे सां उनजो इंतज़ारु पियो कयो। ईंदम जा पेही त सभु लाहींदा ॾुखड़ा, हीअ जेॾी महिल ईंदा त असांजा सभु ॾुख दर्द दूरि थी वेंदा। अचनि उहे ई जिन लाइ कांग उॾायां, ॿेड़िया था ॿेड़नि में पिया भुणनि सभेई, साम्हूं ॾी सेई जिन वाहण खसूरीअ वासवा। अचनि उहे माण्हू जन शर्त आहे, जिन लाइ कांग उॾायां उन्हनि जे लाइ इंतज़ारु पई करियां, उन्हनि जे लाइ कांगनि जे असां नियापा पई उन्हनि खे करियां। ॿेड़िया था ॿेड़नि में पिया भुणनि सभेई, ॿेड़नि में त घणी ॿेड़नि वारा आहिनि, पिया घुमनि फिरनि पिया हलनि। हिते असां वटि बि नाले में त घणी पिया हलनि पर कम जा कोन आहिनि। साम्हूं ॾी सेई जिन वाहण खसूरीअ वासवा, त उन्हनि माण्हुनि जी जेका निशानी थी ॿुधाए छा आहे त उहे आहिनि साम्हूं ॾी जेके वाहण खे हिन दरिया खे जेको आहे खसूरीअ सां मुअतरु करे छॾियो। माना ही अहिड़ा माण्हू आहिनि जिन हिते असांजे हिन जहान खे जिते धप पई ईंदी, जिते रुॻो ॾोह ई ॾोह हूंदा, उन्हनि खे उन्हनि अहिड़ी जॻह ते वहणो उतां ख़ुशबू पई अचे। जिते गंदगी जा ढेर लॻा पिया हूंदा उते हींअर पार्क ठहिया पिया आहिनि। हीउ ओड़े क़िस्म जो हिकिड़ो काको पियो ॿुधाए। बुरो हो बंबोर आरियाणीअ उजारियो, लाथो सभु कंहिं लोक तां हाणे धणीअ होर, छोरियूं छुरणु सिखियूं कुन्हू मुंहिंजो पोर, आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं। हीअ हिकिड़ी एॾी हस्तीअ जी आमद जी ॻाल्हि पियो करे त बुरो हो बंबोर, बंबोर ही दुनिया ॾाढी बुरी हुई, ॾाढी ॾोहनि में वरिती पई। हीअ नबी साईं जी निस्बत सां बि इहो बच ठहिके थो, छाकाणि जो जॾहिं नबी साईं जिन आया त अरबस्तान जी हालति कहिड़ी हुई, पर हिन अची उनखे सुधारियो। बुरो हो बंबोर आरियाणीअ उजारियो, हिन आरियाणीअ बंबोर बुरो हो पर हिन पुनू अची उनखे बंबोर खे जेको आहे सुधारियो। लाथो सभु कंहिं लोक तां हाणे धणीअ होर, हीअ हाणे जबल जो जेको बादशाह हो जंहिं महिल आयो त हीअ जेके बि माण्हू परेशान हुआ उन्हनि सभिनी जूं परेशानियूं हिन अची ख़तमु कयूं। जेको होर फिक्र गणती हुननि खे त छा थींदो, अहिड़ी त हालत हुई। छोरियूं छुरणु सिखियूं कुन्हू मुंहिंजो पोर, जेके छिना छोरा माण्हू हुआ, छिनी छोरियूं औरतूं हुयूं, उन्हनि खे उत्साह मिलियो ज़िंदगी गुज़ारण जो, छाकाणि जो उन ज़माने में अरबस्तान जी हालत में नियाणियुनि जूं त शादियूं कोन थींदियूं, उन्हनि खे जीअरे पूरे छॾींदा हुआ। ऐं इहो जेको हाल हो उन सोसाइटी जो उन में छा हाल हूंदो, त चए जंहिं महिल हिननि खे रहबर मिली वियो त उहे छोरियूं जेके हुयूं उहे छुरणु सिखियूं। माना ईअं सम्झो त हुननि खे हिकिड़ो हुनर धंधो बि मिली वियो, पर उन सां गॾोगॾु हुननि खे इबादत बि हिकिड़ी मिली वई। पुनू मुंहिंजो पोर,
हूअं अॻे घणनि पुतनि जूं पूजाऊं कंदियूं, हाणे पुनूअ हिकिड़े पुनूअ जी पूजा पई थिए। हाणे पुनूअ उन्हनि पोर पंहिंजो निशान जेको रखियो छापे में चोरण में उहो रखियो पुनूअ जो, माना हाणे हीअ तौहीद परस्तीअ में अची विया। आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं। हीउ एॾो अतोर माण्हू हो, भलो माण्हू हो जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं। उहे ॾुख हुयल छोकिरियूं नियाणियूं जिन जूं शादियूं कोन थियूं उन्हनि जूं शादियूं थियूं, उहे ॾुखनि ते वेठियूं। इहो हिकिड़ो इनकलाब जेको आहे सो आयल आहे ज़मीन ते। वाटुनि सही विया वण मंझाउनि वासवा, अहिड़ा सॼण हुआ जो सुञ कयाऊं सुरई। अहिड़ा बि हिकिड़ा किरदार अची गुज़रिया आहिनि हिते पंहिंजे ओस पासनि में, ॻोठनि में, शहरनि में, जेके जिन माण्हुनि वटि ज़िंदगी गुज़ारण जो रस्तो सही हो, पोइ हुननि जे मंझां वण टिण वासवा, जेका आबादी हुई उहा हुन मंझां मुस्तफ़िज़ थी। अहिड़ा सॼण हुआ जो सुञ कयाऊं सुरई। अहिड़ा भला माण्हू जिते रत जी बोई पई हूंदी उते तइलीम अची वई, उते हाणे ख़ुशबूदार माहौल थी वियो। इहे असांखे घणेई अहिड़ा ॻोठ मिलनि था। ऐं जंहिं शहर में रहां थो, मख़्तूम ग़ुलाम ज़रो हुन स्कूल ठहिराए, स्कूल जी जेको हुनजो फेज़ पियो, उन जेको इनकलाब आंदो शहर में, इन जो अखियुनि ॾिठो शायदि आउं बणियां। पर अहिड़े नमूने सां मोहम्मद उस्मान ॾीपलाई जो मिसाल, ॾीपले ॿुधल आहे ॻाल्हि त ॾीपले जो पहिरीं पढ़ियल माण्हू हो त हुनजे अचण खां पोइ ॾीपलाई किथे पहुता आहिनि। इहे अहिड़े क़िस्म जा किरदार हुआ जिन वटि पंहिंजो उसूल हो, पंहिंजो हुननि वटि ख़िदमत जो जज़्बो हो, जिन जो रंग लाथो। इहो कुझु बैत हुआ जेके तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कया। महिरबानी।